अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है तवाफ़ जा अमोक चक्कर लगाएं अने ज़रूरत प्रमाणे तवाफ़ तोड़े छॾें, विच में वॾो फ़ासिलो पई आयो। हाणे कोरो तवाफ़ नवेसर कंदो या जित छॾें उतां अॻों चक्कर हलाईंदो। हनफिया अने शाफ़िया, अहनाफ अने शवाफ़ी जे नज़दीक तवाफ़ जित छॾें उन ई हंधा अॻों तवाफ़ कंदो। 4 चक्कर लगाएं अने हाणे टाइम विच में लॻी वियो, पोइ 5वें चक्कर वटां चालू थींदो। वलो ताल फ़स्लु बैनहुमा, अगरचे टाइम जिजो थी वञे, मुद्दत घणी थी वञे, तां पण जेतिरा चक्कर ॾिने इहे हिन जा सेव पिया आहिनि, हाणे उनखां आगड़ चक्कर ॾींदो। इन में तसलसुल शर्त न आहे चक्करनि जो। जॾहिं त मालिकिया अने हनाबिला जे नज़दीक शुरू थी तवाफ़ जा चक्कर लॻाइणा पवंदा अने जेतिरा इन पहिरीं 18 चक्कर लॻाए में उहे बातिल थी विया। पण बहितर इहा आहे जे जेतिरो इन तवाफ़ कयईं इहे इन जो महफ़ूज़ पियो आहे, हाणे अॻों तवाफ़ करे। जंहिं चयो जे तवाफ़ बातिल थी वियो उन क़ियास कयईं नमाज़ मथे। जे तवाफ़ अने नमाज़ सेम हिकिड़ी चीज़ आहे, पण जेकॾहिं ॾिसण वञूं त तवाफ़ इबादत ऐं नमाज़ इबादत आहे, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। नमाज़ हिकिड़ी जॻह ते अदा थिए थी, तवाफ़ में हिनखे चक्कर लॻाइणा पवंदा। नमाज़ में नज़र नीचे खपे, हिन में चौफेर नज़र फेरे सघे थो। तवाफ़ जे अंदरि ॻाल्हि ॿोल जाइज़ आहे, नमाज़ में कुझु ई न सघे। ॿिन्ही इबादत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। त शाफ़िया अने हनाबिला जी राय जे मुताबिक़ जिन हंधि छॾे तवाफ़ उन ई हंधा आगड़ हलंदो। नवेसर हिनखे पूरा चक्कर ॾियणा की न पवंदा। पण पछम जो हिकिड़ो माण्हू वियो हज ते, छैलो तवाफ़ न कयईं, हज जो तवाफ़। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हज त उते ज अरफात में थी वियो आहे। इन जे मुतालिक़ फतवो ई आहे त इनखे नवेसर तवाफ़ करणो पए। अरब एतिरे सूद सख़्त आहे जो वापसि हिनखे अचणो पए, तवाफ़ करणो पए। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बहरहाल तवाफ़ जा चक्कर 7 रहिया। दरमियान में ज़रूरत पई वई त ॿाहिरि निकिरी सघे थो। शाफ़ी जे नज़दीक घणो जे टाइम लॻी वियो, तव्हां पण तवाफ़ जारी रखंदो। जितां चक्कर छॾाए उतां अॻिते अल्लाह वधारे बहितर ॼाणंदो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।